डायरेक्टर साहब ये जेका सब्जी वाली दुकान हुई ये तव्हांजी हुई? जी नहीं माना असां एतिरो कयूं था तव्हांखे दुकान सब्जी जी ख़बर रात जी हुई न अलाह ख़ैर करे हिसाब न कयो आहे पोइ हाणे तव्हां वञो त छा थो लॻे असां केतिरो खाधो आहे केतिरो असां एतिरो खाधो हूंदो कमायो आहे है ना हलो हा वरी कमायो दुकान खोलियो अथई सूबे जो जुदा सब्जी जो जुदा फ्रूट जी रेड़ी नहीं जेका हसन बाबा जो आपको बड़ा कैमरामैन साहब तव्हां सही खाधो आहे ये असां फ्रूट वठूं पिया फ्रूट था वठूं ऐं डायरेक्टर साहब असांजा इलाही सुठा आहिनि सभई महिरबानी हूंदा आहिनि पर अॼु वधीक महिरबानी आहिनि ऐं ईअं अलाए करे अच्छा मैट असांजो आमिर जेको आहे ही गाॾी उन्ही जी आहे कोचार साहब जी असांजो मोतबर दोस्त आहे जो ड्राइवर आहे मैट करेक्ट में बि आहे वॾा ज़ुल्म कराया अच्छा मतलब ज़ालिम सदाई असां भला जेको साम्हूं सुठो हूंदो आहे उहो ज़ालिम छो हूंदो आहे ड्रामनि में हर ले जो आहे ज़रूरी न आहे त जेको ड्रामनि में ज़ालिम आहे उहो साम्हूं बि ज़ालिम हुजे ईअं न आहे असां इलाही चॉकलेटी हूंदा आहियूं आर्टिस्ट जेके बि आहियूं साम्हूं इलाही सॉफ्ट तबियत जा हूंदा आहिनि या मूंखे बि खारायो सब्जी मां बि खाईंदी आहियां शौक़ सां कच्ची सब्जी केरु खाईंदो तव्हांखे पसंदि आहे केला 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 पसंदि थी सम्झा इहो सीन ॾिठो हूंदो ॾिसण वारनि में इहो पीरू जेको आहे न न पहिरियां बि कंदो आहे मिड़ेई बसि आउटडोर ते जॾहिं असांखे डायरेक्टर महिरबानी थी पवंदो आहे ऐं मां चाहियां थी त असांजो डायरेक्टर सदाई आउटडोर शूट कंदा करे इहे प्रोटोकॉल था वरी इंशाल्लाह ताला आउटडोर ते डायरेक्टर साहब सच्चा न्यानो सात पुरान मां खाधो पीऊंगा काबे तमाम न्यानो साइड करे मर्द बाबू बाबू के बुलवा वॾा बाबा सुबे वॾा बाबा मिठा बाबा तो अल्लाह तव्हांखे सभिनी खे ख़ुशि कंदो असांजो हीउ प्यार जो सफ़र माना ईअं सम्झो वाक़िअ मोहबत जा मेला सभिनी जो इलाही प्यार जेके बि अथनि